आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं इंसान दुनिया छॾे कब्र में वेंदो अल्लाह पाक हिन कुरान शरीफ खे चवंदो आहे ओ मुंहिंजा कलाम तो वारो यार तो वारो आशिक फौत थी वियो ज़ाल भी पोइते बच्चा भी पोइते माल मिल्कियत भी पोइते अकेलो वियो थई वञेसि कब्र में वञी संगत रखेसि कुरान आयो कब्र में अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम सुञातई ॿी सूरत थी चई साईं मां न सुञातो चई यार तुंहिंजी मूंसां वॾी मुहबत ही वॾी कचहरी कंदे गे मूंखां सवा तोखे निंड न ईंदी यार तुंहिंजो वॾो मूंसां प्यारो हो रात जो जॾहिं सुम्हंदे गे उहा सूरत ज़ाहिर थी पवंदसि मुंहिंजो नालो मुल्क सूरत थे राजो पढ़ंदे गे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। जॾहिं आलिम मां खे पढ़ंदड़ मां तोखे एॾो वणंदो हुयुसि जो जॾहिं आलिम पढ़ी करे बस कंदो हो तुंहिंजी दिलि ठरी पवंदी मोहब्बत में चवंदे सुभान अल्लाह। तव्हांजी दिलि नथी ठरे तंहिंजे करे हो था सुभान अल्लाह जंहिंजी ठरे थी उहो ॾाढा कर मोमिन जी दिलि ठरंदी आहे मोमिन क़ुरान ॿुधंदो आहे ईमान ताज़ो थींदो अथसि वधंदो अथसि इहा ॻाल्हि बि न क़ुरान शरीफ़ ॿुधाई न मुंहिंजा दिलबर ॿुधाइनि दुनिया जे अंदरि हर को चवे थो मां मोमिन हो थो चवे मां मोमिन क़ुरान मोमिन जूं निशानियूं ॿुधाए छॾियूं आहिनि इहा ॻाल्हि बि क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव अल्लाहु अल्लाह कारी अब्दुल फताह सिंधीअ जे दावत ते अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ां फरमाए त इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युक़ीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो पंज निशानियूं पंज मोमिननि जूं जंहिंमें इहे मिलनि उहो मोमिन आहे बसि वधीक मोमिन ॻोल्हण जी ज़रूरत न पहिरीं निशानी अथसि क़ुरान ॾसियो आहे सूरत अनफाल सीपारो 9 अनफाल सूरत जी ॿी आयत इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम सुभान अल्लाह पहिरीं निशानी इहा अथसि मोमिननि जे अॻियां ईमानदारनि जे अॻियां अल्लाह जो नालो खणंदे अल्लाह 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 वजिलत क़ुलूबुहुम सुभान अल्लाह अल्लाह जो नालो ॿुधंदो भाव थींदुसि दिलि ॾकी वेंदसि अल्लाह जे नाले ॿुधण सां ॿिए नंबर में वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना अल्लाह तो फरमाए ॿी निशानी मोमिननि जी इहा अथव जॾहिं मोमिन अल्लाह जो क़ुरान ॿुधंदो वेंदो त ईमान वधी वेंदुसि
ताज़ो थींदुसि। मां तव्हां खां पुछां थो, क़ुरान ॿुधो था दिलि ठरे वती या सड़े वती? जंहिंजी सड़े अल्लाह तौर फला यकुन फी सदरी का हरज, जॾहिं क़ुरान ॿुधे त तुंहिंजी दिलि ते बार न थिए। मोमिन क़ुरान ॿुधंदो आहे त दिलि ठरी पवंदसि, ईमान वधी वेंदो। हा हिकु इहा, ॿी इहा ॿ, टी वअला रब्बिहिम यतवक्कलून, मुंहिंजा दिल पर मोमिन हर ॻाल्हि में तवक्कल अल्लाह जे मथां कंदो आहे। तवक्कल तो लल जेका कंहिंजी तवक्कल कंडे ते, कंहिंजी तवक्कल झंडे ते, कंहिंजी तवक्कल पीर सिपाहीअ ते, कंहिंजी तवक्कल कंहिंते। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो मोमिन हर ॻाल्हि में तवक्कल अल्लाह जे मथां कंदो आहे। चौथी निशानी अल्लज़ीन युक़ीमून अस्सलात, ओ मुंहिंजा दिलबर मोमिन नमाज़ बि क़ाइम कंदो। पंजी निशानी व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, अल्लाह जे ॾिनल माल मां रब जे नाले ते ख़र्च बि कंदो आहे। फरमाए उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा, इहे मोमिन थई अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मुसलमानो कलमे वारो। हदीस पाक में अचे थो जॾहिं इंसान मरी थो वञे क़ब्र में सूरत रहमान, सूरत मुल्क ऐं यासीन अचनि थी जीअं कुकड़े पर खोले पंहिंजनि बचनि खे लिकाईंदी आहे। हे सूरतूं बि अची करे इनखे लिकाइनि थियूं। मलाइके हेॾो था अचनि, हेॾो था अचनि, हेॾियूं चवनि न न हिन खां पुछणो माफ़ कयो। रब करीम खे वञी चओ त हिननि बाननि खे, हिन बाने खे हिन खां पुछणो न कर, हिन खे माफ़ी ॾे। अल्लाह खे चओ मलाइक था चवनि मुंहिंजे मौला इहा अहिड़ी शइ आहे जेका मक़ीत जे वेझो ई नथी छॾे। रब करीम खे पतो कहिड़ी शइ आहे। अल्लाह तो पुछे ने पुछो त केरु आहे, हो था चवनि तव्हां केरु आहियो। हू जवाब थियो जन्मा सूरत यासीन, ही सूरत मुल्क। हे बानड़ो रात जो पढ़ी करे असांखे सुम्हंदो हो ऐं ॾींहं जो अॻ में कमकार ते न वेंदो हो, मुंहिंजी तिलावत कंदो हो। हाणे रब करीम खे चओ हिन जे हक़ में असांजी सिफारिश क़बूल कर, न त पंहिंजे कलाम मां असांखे कढी छॾ। अल्लाह अल्लाह तो फरमाए मलाइका सूरत यासीन मुझे कुरान जी दिला ऐं सूरत मुल्क मुझे कुरान जी सुहा। रब तो फरमाए न बाने के माफी ॾई मां अल्लाह जन्नत ॾेई सघां थो, पर सूरतुनि खे पंहिंजे कलाम मां कढी कोन थो सघां। ॾाढा था चवनि हिते बि गॾु पढ़ न, सुबुह सां उथो इहो सिजो परे अॼु ग्रहण करणु हथ खणे कहीं यासी न पढ़ी तो ॿ टे हूंदा। रात जो मुल्क सूरत पढ़ी नथा सुम्हो नौजवानो। भला तव्हांखे ॿियो न हीअ वॾी मोबाइल अथव न, नाज़र त परे लहो न, ईअं खोली इन मोबाइल में ई, इन मोबाइल में ई अल्लाह अकबर, इन मोबाइल में ई तव्हां सूरत यासीन सुबुह जो उथी पढ़ो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको सूरत यासीन पढ़ंदो न अल्लाह उन जे सॼे ॾींहं जा कम आसान करे छॾी क़ुरान जे पढ़ण सां। रात जो सूरत मुल्क वेझो ई न। जलसनि जो मक़सदु छा आहे? माण्हू क़ुरान पढ़नि न, जलसनि जो ॿियो मक़सदु कोन्हे, इहो ई अल्लाह अकबर। ॿुधो मां त इन मोबाइल ते रोज पंहिंजे गाॾीअ में ई 3 12 पढ़ंदो आहियां रोज। तस्बीह हुन ते 1000 दफ़ा 1500 2000 कॾहिं दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे। पढ़ो था न, कहिड़ो कमु, कहिड़ो वॾो ॾुखियो कमु आहे जो परे रहिया हो। क़ुरान बि पढ़ो, पंहिंजनि बचनि खे क़ुरान पढ़ायो। कलमे वारो क़ुरान हित बि गॾु, कब्र में भी गॾु, माशर में भी गॾु। असियाम वल क़ुरान यशफ़िआन लिल अब्द यौमल क़ियामह। फरमाए क़ुरान ऐं रोज़ो
क्या मजे ॾियारे बाने खे कमी ईंदो क़ुरान भी सिफारिश कंदो रोज़ो भी सिफारिश कंदो हित भी गॾु कब्र में भी गॾु मशर में भी गॾु जन्नत में भी हलंदासीं इंशाअल्लाह।